अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आज न्यूज़ सां गॾु आहियां संजा सैयद ऐं आऊं आहियां बिशारत सुमरो। हलंदासीं हेडलाइंस तरफ़। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जस्टिस गुलजार अहमद खैबर पख्तूनख्वा जे इलाइक़े कर्क में मंदिर के बाहि लगाइण ऐं डाहण वारे वाक़े जो पाण मुरादू नोटिस वठी छॾियो। चीफ सेक्रेटरी ऐं IG KP खां 4 जनवरी ताईं रिपोर्ट तलब। केस जी ॿुधणी 5 जनवरी ते थींदी। तारीख़ी मंदिर ते हमले जो केस 350 खां वधीक जवाबदारनि ख़िलाफ़ दाख़िल। केस में मंदिर ते भञडा ऐं बाहि ॾियण जा कलम शामिल। कराची में सुप्रीम कोर्ट रजिस्ट्री ऐं प्रेस क्लब ॿारहं हिंदू बिरादरी तरफ़ां कर्क में मंदिर ते हमले ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। ज़िम्मेवारनि खे जल्द अंजाम ते पहुचाइण जो मुतालबो। मुज़ाहिरे में औरतुनि ऐं ॿारनि सूधो वॾे अंग में हिंदू बिरादरी जी शिरकत। MNA रमेश लाल जो चवणु आहे त साॻी तारीख़ी मंदिर ते 1997 में बि हमलो कयो वियो हो। उन वक़्तु जवाबदारनि खे सज़ा ॾिनी वञे हा त ॿीहर हमले जो वाक़ियो पेश न अचे हा। खेनि हुकूमत खां वधीक अदलिया ते एतमाद आहे। शोएब सडल जी सरबराही में कमीशन जोड़ियो वियो आहे। लाहौर जी एहतसाब अदालत आमदनी खां वधीक असां ठाहिण वारे केस में लीगी अॻवान ख्वाजा आसिफ खे जिस्मानी रिमांड ते 14 ॾींहनि लाइ नैब हवाले करे छॾियो। अदालत पारां नैब खे ख्वाजा आसिफ खां जांच बाबति रिपोर्ट पेश करण जी हिदायत। ख्वाजा आसिफ जी सिर्फ़ घर वारनि ऐं माइटनि सां बि मुलाक़ात कराइण जी हिदायत। बिजली ऐं पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध खां पोइ हुकूमत तरफ़ां अवाम लाइ नए साल जो हिकु ॿियो तोहफ़ो अची वियो। LPG अघनि में रिकॉर्ड वाध। फ़ी किलो LPG 15 रुपया महांगी थी वई। LPG जो नओं अघु 132 रुपयनि मां वधी 147 रुपया थी वियो। नए साल 2021 जी आमद जे मौक़े ते सिंध समेत सॼे मुल्क में सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया। हवाई फायरिंग कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई जो फ़ैसिलो। न्यू ईयर नाइट ते हैवी साइलेंसर वारनि मोटरसाइकिलनि सवारनि ऐं कार रेसिंग में मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। कराची में नए साल जे मौक़े ते को रोड बंदि न थींदो। CU रोड ते ट्रैफ़िक वन वे हलंदी। कानून तोड़ींदड़नि खे सख़्ती सां मुंहुं ॾियण जो फ़ैसिलो। राति 8 वॻे ताईं होटल ऐं शॉपिंग मॉल्स बंदि कया वेंदा। CP अॻवाननि नफ़ीसा शाह, आजिज़ धामरा ऐं शेला रज़ा जी PTI हुकूमत ते तनक़ीद। संदन चवणु आहे त मुल्क में मुआशी बदहाली जो ज़िम्मेवार हुकूमत आहे। हुकूमत जी नाअहली सबबि इत्तेहादी धार थी रहिया आहिनि। स्टील मिल्स जी ज़मीन सिंध हुकूमत जी मिल्कियत आहे। सिंध खे हिसे मूजिबि गैस नथी ॾिनी वञे। अहिड़ी तरमीम खां पोइ का बि सौदेबाज़ी न थींदी। साल 2020 आलमी सतह ते ॾुखियो रहियो। कोरोना जी वबा सॼी दुनिया में मईशत ऐं सिहत जे निज़ाम खे लोॾे छॾियो। इमरान ख़ान जी क़यादत में पाकिस्तान चैलेंजिस खे बहितर नमूने मुंहुं ॾिनो। सुथमा वारे वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज जो बयान। संदन चवणु आहे त हुकूमत डाहण लाइ अपोज़िशन जो इतिहाद पंहिंजे ई मफ़ादनि, सोच ऐं बयानीअ जी वर चढ़ी वियो आहे। इख़्लाक़ी जुरत हुजे हा त PP जे फ़ैसिलनि खां पोइ PDM खे ख़तमु करण जो ऐलान कयो वञे हा। पाकिस्तान में कोरोना वायरस विघे वधीक 58 मरीज़ फ़ौत। हयाती विञाईंदड़नि जो अंगु 10,105 थी वियो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 2,475 नवां केस आहे। सिंध में 2,14,425, पंजाब में 1,37,949, KP में 58,379, इस्लामाबाद में 37,702, बलोचिस्तान में 61,148, आज़ाद कश्मीर में 8,256 ऐं आज़ाद गिलगित बल्तिस्तान में 4,856 नवां केस रिपोर्ट। दौदापुर भरसा ॻोठ हिशमताबाद में जखराणी ऐं ओढा बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में खूनी तकरार तां ॿीहर झेड़ो।
फायरिंग में चङो मुड़स गफ़ार जखराणी मारिजी वियो। इलाइक़े में डहकाओ क्रिकेट जी रांदि तां शुरू थियल झेड़े में 10 माण्हू क़तल थी चुका। मिठी जे फ़कीराबाद पाड़े मां नौजवान ऐं नारी जा पखे में टंगियल लाश हथाया। पुलिस जो चवणु आहे त फोती नौजवान डूंगर मेंघवाड़ ऐं नारी बीना कुमारी पाण में रिश्तेदार आहिनि। वाक़ियो आपघात लॻी रहियो आहे, वधीक जांच कई पई वञे। लाड़काने जी चांडका अस्पताल मां ताज़ो जावल ॿार मुबैना तौर अगवा। वारवासी दिलशाद चांडियो जी घरवारी गुज़िरियल राति धीअ खे जनम ॾिनो हो। अस्पताल जे एएमएस जो चवणु आहे त हिकु ॿारड़ी खे टुको हणण बहाने खणी वई आहे। वधीक जांच हलंदड़ आहे। नसीराबाद भरसां इंडस हाईवे ते ॿिनि मोटरसाइकिलनि में टक्कर। काज़ी अहमद वासी मुनवर भुॻियो फौत, 2 ॼणा ज़ख़्मी। मदई जी भरसां ॻोठ जंदू देरो वटि मोटरसाइकिल सवार नौजवान ट्रैक्टर हेठां अची बाड़जी फौत थी वियो। वाई बांधे में गिर स्टेशन वेझो ॿिनि मोटरसाइकिलनि में टक्कर, 3 ॼणा ज़ख़्मी, अस्पताल दाख़िल। ठुलवेझो बागी लाड़े वटि ॿिनि मज़दाउनि में टक्कर। मज़दा ड्राइवर हामिद अली भट्टी फौत। फौती जो लाश ज़रूरी कार्रवाई लाइ तालका अस्पताल मुंतक़िल। गौसपुर में कुछ ॾींहं अॻु रोड हादसे में ज़ख़्मी थियल हिकु ॼणो ज़ख़्म जी सट न सहंदे फौत थी वियो। ऐं थर में ॿारनि जी फौतगियुनि जो सिलसिलो रुकिजी न सघियो। सिविल अस्पताल मिठी में खुराक जी खोट ऐं मुख़्तलिफ़ बीमारियुनि विघे वधीक 5 ॿारड़ा फौत। हलंदड़ महीने फोती ॿारनि जो अंग 60 ऐं हलंदड़ साल फोती ॿारनि जो अंग 776 थी वियो।